नारिन सिंध जे बेले खाते ते हाउसिंग सोसाइटी काम करण ते केस जी ॿुधणी थी आहे। सिंध जे बेले खाते जी ज़मीन ते हाउसिंग प्रोजेक्ट्स खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अपडेट कयूं पिया ॿुधणी जे हवाले सां अदालत बेले खाते जी ज़मीन जी निशानदेही कंदड़ ख़ानगी कंपनीअ जे नुमाइंदनि खे बि तलब करे वरितो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त गुज़ारनि खां सिंध जे बेले खाते जी रिपोर्ट ते बि जवाब तलब करे वरितो आहे। बिल्कुल नाज़रीन, बेले जी ज़मीन जी निशानदेही करण में 1.5 साल लॻाइण सम्झ खां ॿाहिरि आहे। जस्टिस एजाज़ुल हसन जा अहिड़ा चवण रिमार्क्स में चवण आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट सिंध में बेले खाते जी ज़मीन जी जेका सा वो निजी कंपनियुनि खे ॾियण वारे मामले ते ॿुधणी कई आहे। उन में निजी कंपनियुनि जे नुमाइंदनि खे ईंदड़ ॿुधणी ते अदालत तलब करे वरितो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में टिनि बेंच हुई ऐं उन मौक़े ते अदालत चवणो त बेले खाते जी जेका सा निशानदेही जेका बेले खाते वटि ज़मीन आहे उन जी निशानदेही में हेतिरो अर्सो लॻी वियो आहे। 1.5 साल जेको सो लॻण उहो सम्झ खां मथां हुआ। उन ते एडिशनल एडवोकेट जनरल सिंध जो चवणो त उबूरी रिपोर्ट जेका सा उहा असां जमा कराए छॾी आहे। तफ़सीली रिपोर्ट जेको सो डिसंबर ताईं जो वक़्तु ॾिनो वञे, जंहिं ते अदालत चवणो छा सेटेलाइट इमेजिस ठाहिण में एतिरो वक़्तु लॻे थो, छा सेटेलाइट इमेजिस जेके जून 2022 खां ठाहिण शुरू थिया हुआ एतिरो सिस्टम जेको सो उहो आस्ते आहे छा। उन ते अदालत चवणो त एराज़ी जेका सा उहा बेले खाते जी वधी आहे। उन जेके रिपोर्ट ठाहिण में जेको सो आहे उहो देरि थी रही आहे। वकील सलाउद्दीन पेश थियो आहे। उन चवणो आहे त बेले खाते पंहिंजी रिपोर्ट में 75,000 एकड़ जेको सो आहे उन ते कब्ज़े खे तस्लीम कयो आहे। सुप्रीम कोर्ट जो हुकम हो 221 एकड़ एराज़ी जेको सो आहे उहा वापसि बेले खाते खे अदालत जो हुकम हो त उहा वापसि ॾिनी वञे ऐं गूगल मैप जे हवाले सां उनजी रिपोर्ट मुताबिक़ एराज़ी जेको सो ॿीहर उन ते कब्ज़ो कयो, हदखलियूं कयूं वयूं आहिनि, जंहिं ते अदालत चवणो त सिंध सरकार जेका था फौरी तौर ते अदालत जे हुकम ते अमल करे ऐं जेको बेलो खातो आहे उहो 4 हफ़्तनि में तफ़सीली रिपोर्ट जेको सो आहे उहा पेश करे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।